ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल तरफा 2023 जी क़ौमी करप्शन सर्वे रिपोर्ट में पुलिस के मुल्क जो सब खां वधीक करप्ट तरीन इदारो करार ॾिनो वियो आहे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल तरफा क़ौमी करप्शन सर्वे 2023 जी रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिंमें पुलिस के मुल्क जो सब खां वधीक करप्ट तरीन इदारो करार ॾिनो वियो आहे। जॾहिं त रिपोर्ट में ट्रेंडिंग ऐं कॉन्ट्रैक्ट ऐं अदलिया खे 3 वॾा करप्ट तरीन इदारा करार ॾिनो वियो। जॾहिं त तालीम चौथों नंबर ई सिहत खातो 5 नंबर ते मुल्क जा करप्ट तरीन इदारा आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त सिंध सूबे में पुलिस सब खां वधीक करप्ट तरीन इदारो आहे, जॾहिं त ट्रेंडिंग ऐं कॉन्ट्रैक्ट 2 नंबर ऐं तालीम खातो सूबे में 4 नंबर करप्ट तरीन इदारो आहे। पंजाब में पुलिस 1 नंबर, अदलिया 2 नंबर ऐं सिहत खातो 4 नंबर करप्ट तरीन इदारो आहे। रिपोर्ट में वधीक चयो आहे त KPK में पुलिस 1 नंबर, अदलिया 2 नंबर ऐं ट्रेंडिंग ऐं कॉन्ट्रैक्ट 3 नंबर ते सूबे जा करप्ट तरीन इदारा आहिनि, जॾहिं त बलोचिस्तान में ट्रेंडिंग ऐं कॉन्ट्रैक्ट 1 नंबर, पुलिस 2 नंबर ऐं अदलिया 4 नंबर करप्ट तरीन इदारा आहिनि। रिपोर्ट में जणायो वियो आहे त 68% पाकिस्तानी यकीन रखनि था त नेब, FIA, एंटी करप्शन जे इदारनि खे सिर्फ़ सियासी इंतकाम लाइ इस्तेमालु कयो वञे थो। 60% पाकिस्तानी जी इहा राय आहे त इन्हनि इदारनि खे ख़तमु कयो वञे। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त 47% पाकिस्तानी सम्झनि था त करप्शन ई मुल्क जी तरक्की में रुकावट आहे। 67% पाकिस्तानी सूबाई हुकूमतुनि जी कारकर्दगी मां मुतमइन आहिनि।